नाज़रीन, हूसड़ी भरिसां ॼातल हथियारबंद नौजवान खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी हाँ, बिल्कुल उछड़ी थाने की हद है। उछड़ी वाले इलाके में नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंदन गोलियों हणी नौजवान के कत्ल करे छॾियो आहे। जॾहिं त मक़ामी माण्हुनि पंहिंजी मदद पाण तहत लाश तहवील में वठी इन वक्त दौलतशाह हैदराबाद में पहुचायो आहे। जंहिंखां पोइ उछड़ी पुलिस बि जेको आहे उन जॻह ते पहुती आहे। जॾहिं त जेको मक़तूल नौजवान आहे उन जेका सुञाणप आहे उहा दीदार हिंगोर तौर ते थी आहे, जंहिंजी उमिरि 25 खां 30 साल ॿुधाई थी वञे। इन हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे SHO उछड़ी सां। उनजो चवणु आहे त अञा ताईं वाक़िए जो जेको कारण आहे उहो मालूम न थी सघियो आहे। जॾहिं त मक़तूल जा जेके वारिस आहिनि उन्हनि सां उनजो राब्तो थी वियो आहे। जॾहिं बि इन वक़्तु जेको मक़तूल नौजवान आहे उन जेको पोस्टमार्टम आहे उहो पिणु पुलिस साल में कयो पियो। जी अब्दुल रसूल, अवां जी महिरबानी।